दोस्तों हिकिड़ी औरत हुई, निहायत ई ख़ूबसूरत हुई, हसीनो जमील हुई ऐं ॾाढी मुतक़ी परहेज़गार बि हुई। उनजो मुड़ुसु कारोबार जे सिलसिले में हिकिड़े शहर खां ॿिए शहर ताईं अक्सर वेंदो रहंदो हुयो ऐं आहिस्ते आहिस्ते ईअं थियो त हाणे उन शहर में रहण जो जेको दौरानियो हुयो उहो वधी वियो, वक़्तु वधी वियो। हू पहिरियां वञे पियो त 3-4 ॾींहंनि में मोटी पियो अचे ऐं हाणे जॾहिं हुन वञणु शुरू कयो त हफ़्तो 10 ॾींहं हुनखे लॻी पिया वञनि। इहा ॻाल्हि वधंदे वधंदे 15-20 ॾींहंनि ताईं पहुती। उन माईअ खे शक थियो त मूंखे लॻे थो त मुंहिंजे मुड़ुसु उते को घरु आबाद करे छॾियो आहे, हाणे एॾो टाइम हिनखे उते छो थो लॻे। सो पंहिंजी हिकिड़ी ख़ादमा खे लिक छप में उनजे कढ लॻाए छॾियईं त तूं हिन जे पोयां पोयां वञु ऐं उते वञी जिथे ही रहे थो पियो त उतां पाड़े मंझां थोरो मालूमात त वठी आहे त छा चकर आहे। सो उहा माई आहिस्ते आहिस्ते उनजे कढ वई ऐं जॾहिं उनजे पाड़े में पहुती त उते पाड़े मां पुछा कई त ख़बर पई उन माईअ खे त हिन इहा जेको घरु आहे इहो घरु बि वरितो अथई ऐं शादी बि कई अथई, उन माईअ खे इहो घरु ॾिनो अथई। तो इहा ख़बर खणी उहा बानी अची वापसि पहुती, ख़ादमा अची वापसि पहुती ऐं उन औरत खे सॼो किसो ॿुधाईं त पाड़े वारनि हीअ ॻाल्हि कई आहे। सो हुन माईअ सोचियो त हाणे जेकॾहिं हिन मामले ते बहस थी कयां त शादी त हूअं ई हुन करे छॾी आहे, त हीअ खुलम खुला चई छॾींदो त मां शादी करे छॾी आहे, मां हेॾे बि टाइम ॾींदुसि होॾे बि टाइम ॾींदुसि। तंहिंखां इन बहस में पवण जी ज़रूरत नाहे, चुपड़ी करे पंहिंजे घर में आराम सां ख़ामोशीअ सां रहां थी ऐं इन मामले ते बहस नथा कयूं, झेड़ो थी पवंदो, तकरार थी पवंदो। इन जे करे उन औरत ख़ामोशी इख़्तियार कई। अलाह जी कुदरत त कुझु महीननि खां बाद उन माण्हूअ जो इंतकाल थियो, हू वफ़ात करे वियो ऐं हीअ दुनिया फ़ानी आहे, हर कंहिंखे हलणो आहे। सो जॾहिं तदफ़ीन वग़ैरह जो मामिलो ख़तमु थियो, टीजो थी वियो, हर शइ थी वई, जुमाणा थी विया, त उन खां पोइ उन जी जेका दौलत हुई, माल मिल्कियत हुयो, त उहो सॼो उन माईअ खे ई मिलियो। उन माईअ छा कयो जो उन माईअ हुन औरत जे लाइ जेका ॿिए शहर में शादी कई हुई, उन औरत जो हिसो बि कढी वरितईं ऐं उन ई ख़ादमा खे घुराई ऐं उनखे चयईं त ही सॼा पैसा खण तूं ऐं वञु उन औरत खे वञी पहुचाए या उनखे ॿुधाए त तुंहिंजो मुड़ुसु जेको आहे उहो फौत थी वियो, हीअ पैसा उनखे ॾेई आहे। मां क़यामत जे ॾियारे अलाह ताला वटि कीअं हाज़ुरु थींदसि, कहिड़ो मुंहुं ॾेखारींदसि, त हीउ उनजो हक़ु आहे। माण्हू नथा ॾिसनि, दुनिया त कोन थी ॾिसे, कंहिंखे ख़बर बि कोन्हे का, पर मूंखे त अलाह ताला वटि अलाह ताला जो हुज़ूर क़यामत जे ॾींहुं पेश थियणो आहे त मुंहिंजो मामिलो ख़राबु थींदो। इन जे करे तूं हीअ रक़म अमानत तौर ते खणी वञु ऐं उन माईअ खे वञी पहुचाए। सो उहा माई पहुती उन शहर में ऐं उनजे घर जॾहिं पहुती त उनखे उहा ॻंढ कढी सॼी ॾिनई त हीअ रक़म तव्हांजी आहे, छो त तव्हांजो मुड़ुसु गुज़ारे वियो आहे। ऐं उन माईअ चयो त मूंखे अलाह खे मुंहुं ॾेखारिणो आहे, सो इन जे करे हीअ रक़म तुंहिंजी अमानत आहे, तूं पंहिंजी अमानत वठो। हुन माईअ उहा रक़म वठी रखी ऐं उन खां पोइ उहा रक़म ॾिसी वाइसी ऐं वापसि उन ख़ादमा खे ॾिनी ऐं चयईंसि त अलाह ताला उनखे वधाए ऐं उहा वॾी नेक औरत आहे, वॾी पाकीज़ा औरत आहे जो उन एॾो मुंहिंजो ख़्यालु रखियो आहे। अलाह ताला उनखे हिन जा बहिरा ॾींदो, पर ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो इन्हनि पैसनि ते हक़ु कोन्हे को। क़यामत जे ॾींहुं मूंखे बि मुंहुं ॾेखारिणो आहे पंहिंजे रब वटि ऐं या उनखे बि ख़बर न आहे, तोखे बि ख़बर न आहे, पर मूंखे ख़बर आहे त उनखे ॿुधाइजांइ त इन जे मुड़ुसु उनजे फौत थियण खां हफ़्तो पहिरियां मूंखे तलाक ॾेई छॾी हुई। सो मां हाणे उनजी ज़ौजियत में न आहियां, इन जे करे इन्हनि पैसनि ते मुंहिंजो हक़ु कोन्हे, वापसि उन औरत खे वञी मोटाए ॾे। सो दोस्तो, तव्हां ॾिसो त पुराणे दौर जा जेकी माण्हू हूंदा हुआ उहे केतिरा ईमानदार हूंदा हुआ। ॿिए माण्हूअ जो टको बि कोई ज़ाया न कंदो हुयो ऐं हक़ु न सम्झंदो हुयो। पर हिते त हिन वक़्तु इहो ज़ुल्म आहे, इहा ज़ुल्म जी इंतिहा लॻी पई आहे त हर माण्हू पंहिंजो पाण ॾांहुं जेको आहे सो उहो पेर पियो सोरे ऐं हर माण्हू चाहे पियो त हराम हुजे, हलाल हुजे, कंहिं बि तरह सां बसि पैसो असां वटि अचे। पोइ जेकॾहिं को ॾाढो आहे त ॿियनि जे प्लाटनि ते कब्ज़ा, ॿियनि जे ज़मीनुनि ते कब्ज़ा, ॿियनि माण्हुनि खे माराए था छॾनि, दुकाननि ते कब्ज़ा, घरनि ते कब्ज़ा ऐं कूड़ा दस्तावेज़, अलाए छा मो छा कनि था। ऐं मौत इंसान जे मथां बीठो आहे, उन्हनि खे का ख़बर ई कोन्हे का त असांखे कॾहिं मरणो आहे। सो इहे शयूं जेके आहिनि असांजे मुआशिरे में हलनि थियूं, असांखे दीन इस्लाम जेके बि सबक़ सेखारिया आहिनि उन्हनि ते हलूं, जेको असांजो हक़ु आहे पंहिंजे हक़ ते बीहूं। अलाह साईं असांखे इन जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सो उमेदु आहे त तव्हांखे अॼोको वीडियो बि ज़रूरु पसंदि आयो हूंदो
ईंदड़ वीडियो में वरी अवां सां ज़रूरु मुलाक़ात थींदी। तेसिताणी दुआउनि में यादि रखिजो पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे मोकिलाइणी कोन्हे, सदाईं गॾु ई गॾु अलाह वाही।